तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़ज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तो, जीअं त गुज़िरियल वक़्त में असांजे सभिनी जे घरनि में इहा रिवायत हूंदी त जीअं ई राति थींदी हुई त घर जे नंढड़नि ॿारनि खे घर जा वॾड़ा मज़ेदार दिलचस्प कहाणियूं आखाणियूं ऐं बादशाह जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुआ। उहे आखाणियूं उन्हनि में तमामु घणियूं नसीहतूं हूंदियूं आहिनि, अकुल जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, जिन में ॿारनि जे इल्म अकुल में ऐं सोचण सम्झण जे सलाहियत में तमामु घणो इज़ाफ़ो थींदो आहे। संदन इख़्लाक़ी जेका हूंदी आहे सा तरबियत बि तमामु बहितर नमूने सां थींदी आहे। पर पोइ वक़्तु गुज़रण सां गॾु इहे रिवायतूं मटिजी वियूं ऐं उन्हनि रिवायतुनि जी जॻह टेलीविज़न ऐं डिश ऐं अॼु जे दौर में मोबाइल वरिती। उन सां असांजे ॿारनि जे तरबियत में हिकिड़ो वॾो ख़ाल रहिजी वियो आहे ऐं असांजा ॿार अॼुकल्ह उन्हनि आखाणियुनि जे उन सवाद खां, उन मज़े खां ऐं उन तरबियत खां महरूम रहिजी विया आहिनि। त अचो हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि रिवायतुनि खे ज़िंदह कयूं, हीअ आखाणियूं पाण बि ॿुधूं ऐं डाउनलोड करे पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे बि ॿुधायूं, हुननि खे मोबाइल में डाउनलोड करे ॾियूं, हुनखे स्क्रीन ते ई जेको आहे सो डाउनलोड करे उन्हनि खे स्क्रीन ते ई आखाणियूं ॿुधायूं, जेके आखाणियूं असांजो क़दीम विरसो आहिनि, असांजे गुज़िरियल वक़्त जी हिकिड़ी तमामु घणी ख़ूबसूरत रिवायत आहिनि। त अचो अॼु हलूं था जंहिं आखाणी जे तरफ़, उनजो उनवान आहे लिकल खज़ानो। कंहिं ॻोठ में हिकु पोड़ो हारी रहंदो हो, खेसि अहमद, यूसुफ ऐं हामिद नाले टे पुट रहा। पोड़ो शख़्स हिकु निहायत महिनती शख़्स हो। हू समूरो वक़्तु पंहिंजे ॿनीअ में पोरियो कंदो हो, पर संदसि पुट ॾाढा सुस्त हूंदा हुआ, उहे को बि कमु कोन कंदा हुआ। हू जॾहिं बि पुटनि खे ॿनीअ में हली संदसि मदद करण लाइ चवंदो हो त हर को पुट को न को बहानो करे नटाए वेंदो हो ऐं उन करे इहो पोड़ो हारी पुटनि जे उन हरकत ते ॾाढो ग़मगीन गुज़ारणु लॻो। खेसि हमेशह इहा ॻणती हूंदी हुई त संदसि उहे टई पुट जवान थियण जे बावजूद बि वक़्त जो क़दुरु नथा कनि ऐं कंहिं बि कमु करण जे बदिरां रुॻो हेॾां होॾां घुमंदा फिरंदा था रहनि। हिकु ॾींहुं उहो पोड़ो वारी बीमार थी पियो। संदसि बीमारी एतिरी वधी वई जो हुन पाण महसूसु कयो त हाणे बचण जो को बि आसरो कोन्हे। हुन पंहिंजे टिनी पुटनि खे पाण वटि घुरायो ऐं चयो, मूं वटि हिकु निहायत क़ीमती खज़ानो आहे जेको मूं तव्हां टिनी लाइ लिकाए रखियो आहे। मूं उहो खज़ानो पंहिंजे ॿनीअ में कंहिं हंधि लिकाए छॾियो आहे, पर आउं उहो कोन ॿुधाईंदुसि त उहो कहिड़े हंध ते लिकल आहे। उहो खज़ानो तव्हांखे पाण ॻोल्हे हथु करिणो आहे। ॿिए ॾींहुं पोड़ो वारी गुज़ारे वियो। सभ खां वॾे पुट जो नालो यूसुफ हो। हुन पंहिंजे नंढनि भाउरनि खे घुराए चयो, तव्हांखे यादि आहे त बाबा छा चयो हो? हुन पंहिंजे ॿनीअ में को खज़ानो लिकाए रखियो आहे, अचो त हली उहो ॻोल्हियूं। अहमद, तूं हीअं कर जो ॿनीअ जे पोएं छेड़े खां ज़मीन खोटणु शुरू कर। हामिद, तूं घर जे भर वारे पासे खां ज़मीन खे खोटण में लॻी वञ, जॾहिं त आउं विच वारे हिसे मां कमु शुरू कयां थो। तंहिंखां पोइ असांजे कोशिशुनि सां उहो खज़ानो असांखे मिली वेंदो जेको बाबा असांजे लाइ ज़मीन में लिकाए छॾियो आहे। खज़ाने मिलण खां पोइ ऐश थी वेंदा ऐं ॿिए कंहिं कमकार करण खां बि छुटी पवंदासीं। तंहिंखां पोइ टई भाउर पंहिंजे पंहिंजे कम खे लॻी विया। हिननि सॼो ॾींहुं निटिराइड़ उस में कमु कयो, रुॻो मंझंदि जो मानी खाइण लाइ कुझु वक़्तु तरसिया ऐं पोइ वरी कम खे लॻी विया। हिननि मंझंदि जो बि सॼो वक़्तु कमु कयो ऐं राति जो बि देरि ताईं कमु कंदा रहिया। पहिरियों भेरो एतिरी महिनत करण ते संदन हथ पेर थकिजी पिया, बदन ते मिटी लॻी वई, कपिड़ा मेरा थी विया ऐं बंदन मां पघर जी धप अचणु लॻी। पर खज़ाने हासिलु करण जे लालच में खेनि का बि ॻाल्हि, को बि थकु महसूसु ई कोन थियो। पर घणी कोशिश जे बावजूदि खेनि खज़ानो हथु अचे न सघियो। नेठू थकिजी टुटिजी ॿिए ॾींहुं कम जो सोचे सुम्ही रहिया। सख़्तु थक जे करे खेनि उन राति ॾाढी सुठी निंड आई। सॼी राति उहे खज़ाने हासिलु करण जा ख़्वाब ॾिसंदा रहिया। सुबुह जो सवेर हू वरी उथी खड़ा थिया,
पर संदन टंगुनि ॿाहुनि में सूरु थी पियो। भला हिननि समूरी ज़िंदगीअ में कॾहिं बि को कमु कयो हुजे त खेनि उन कम जो क़दुरु थिए, पर लालच बुरी बला आहे। एतिरे थक जे बावजूद बि ख़ज़ाने जे लालच खेनि वरी कमु करण ते हिरखायो ऐं उहे 3 कम ऐं कोडरूं खणी वरी कम खे लॻी विया। इहो ॿियो ॾींहुं बि 3 भाउ सख़्तु उस में सॼो ॾींहुं कमु कंदा रहिया। संदन हथनि में लिफूं पइजी वियूं ऐं सॼो बुत सूर खां टुटणु लॻो, पर हिननि आराम न कयो। ख़ज़ाने जे लालच खेनि आराम खां रोकियो पिए। संदन ख़्वाहिश हुई त जेतिरो जल्द थिए ख़ज़ाने खे ॻोल्हे वठिजे। हुननि काल्ह खां बि वधीक ऊन्हाईअ में ज़मीन खे खोटियो, पर वरी बि खेनि कुझु बि हासिलु न थियो। पोड़े अलाए जे केतिरी ऊन्हाईअ में ख़ज़ानो लिकायो हो। ॾींहुं लड़ी वियो, सांझी थी वई। 3 भाउ ॿनीअ जे हिकु कुंड में अची वेठा ऐं पाण में चवणु लॻा त बाबा असां सां कूड़ त न ॻाल्हायो हूंदो, पर हुन अलाए जे केतिरो ऊन्हो उहो ख़ज़ानो ज़मीन में पूरियो आहे जो अञा बि नथो लभे। शायदि बाबा खे डपु हो त मतां एतिरो मथे पूरण सां के चोर न खणी वञनि। बाबा खे असांजो केॾो न ख़्यालु हो। इहो सोचे वरी कम खे लॻी विया। एसिताईं जो राति जे ऊंदाही थी वई ऐं थक सबबि संदन जिस्म जो ज़रो ज़रो सूरु करणु लॻो। पोइ 3 भाउरनि कमु बंदि कयो। अॼु बि ख़ज़ानो न मिलण ते खेनि मायूसी थी। सॼे ॾींहं जी महिनत जो बि को नतीजो न निकितो। राति जो मानी खाई वरी सुम्ही पिया ऐं सुबुह जे उथण शर्त वरी ख़ज़ाने जे ॻोल्हा में ज़मीन खोटण में लॻी विया। ईअं हिननि सॼो हफ़्तो ॾींहुं राति कमु कयो, पर वरियो सरियो कुझु बि कोन। हुननि ज़मीन जो ज़रो ज़रो खोटे विधो। ख़ज़ाने जे ॻोल्हा में तमामु घणी ऊन्हाईअ में ज़मीन खोटे विधाऊं। सॼे हफ़्ते जी कोशिश खां पोइ जॾहिं कुझु न मिलियो त 3 भाउ मायूस थियण सां गॾु कावड़िजी बि पिया। नेठि हामिद चयो, असां ख़ज़ाने जे ॻोल्हा में समूरी ज़मीन खोटे वरिती, पर कुझु बि हासिलु न थियो। ईअं थो लॻे त बाबा ज़मीन में ख़ज़ानो पूरियो ई कोन हो। हुन रुॻो असां खां ज़मीन खोटाइण ते चाही। वाक़ई असां ज़मीन एतिरी खोटे वरिती आहे जो उन में जेकॾहिं हाणे को ॿिज पोखियूं त उहो तमामु भलो फ़सुलु थींदो। पोइ हुननि उन ॾस में पंहिंजे दोस्तनि यारनि सां सलाह कई ऐं ज़मीन में कणिक जो फ़सुलु पोखियऊं। पंहिंजे महिनत सां खोटियल ज़मीन ते खेनि फ़सुल जी सार संभाल लहण ते बि दिलि थी। जॾहिं लाबारे जो वक़्तु आयो त फ़सुलु तमामु भलो थियो। खेनि फ़सुल जे विकिरे ते तमामु घणी रक़म हासिलु थी। उहे पंहिंजे महिनत जो फल हासिलु करे तमामु घणो ख़ुशि थिया। पोइ खेनि अहसासु थियो त संदन पीउ खेनि जेको ख़ज़ानो ॾसियो हो उहो कहिड़ो हो। हुन संदन सुस्तीअ ऐं लापरवाहीअ खे ख़तमु करण लाइ ख़ज़ाने जे लालच में पोरे करण जो सबक़ु ॾिनो हो। ज़मीन में लिकल ख़ज़ानो उहो फ़सुलु हो जेको संदन सख़्तु पोरे खां पोइ नेठि खेनि हथ अचे वियो। पोइ खेनि अहसासु थियो त असुलु ख़ज़ानो सोन हीरा जवाहर न, पर उहा इज़त ऐं सुकून आहे जेको पंहिंजे महिनत जे पोरे मां हासिलु थिए थो। उन ॾींहं खां पोइ उहे पंहिंजे मरहूम पीउ खे दुआऊं कंदा हुआ जंहिं पंहिंजे ॾाप सां खेनि पोरे करण ते हिरायो। उन ॾींहं खां वठी हुननि ज़मीन ते महिनत शुरू कई ऐं कुझु ई सालनि खां पोइ इलाइक़े जा वॾा ज़मींदार थी विया।